हीअ गूंगे शाहकारनि जो अजाइब खानो कोन्हे। तमाम सफ़रनि में ट्रेन जो सफ़र सभ खां वधीक तजुर्बनि सां भरियल हुजे थो। इंसानी काफ़िलनि खे खणी तेज़ रफ़्तार एक्सप्रेस डोड़ंदी पई वञे। गाॾीअ जे ॿिन्ही पासे कुदरत जा मंज़र मुसलसिल असांजो साथ ॾियनि था। इन तरह ट्रेन ॼण त ज़िंदगीअ जे वॾे सफ़र जी अलामत बणिजी वई हुजे, जेका निशाननि सां भरियल हिकु दुनिया में इंसानु तइ करे रहियो आहे। पर जहिड़ी तरह ट्रेन जो मुसाफ़िर पंहिंजे पासे वारे मंज़रनि खां बेख़बर थी ज़ाती दिलचस्पियुनि में गुम रहे थो, अहिड़ीअ तरह इंसानु मौजूदा दुनिया में पंहिंजी ज़िंदगीअ जा ॾींहं पूरा करे रहियो आहे। तमामु घटि ईअं थिए थो जो उहो ख़ुदा जी पखिड़ियल निशाननि ते गौर करे। सिज पंहिंजे रोशन चहिरे सां उभरे थो ऐं इंसान जे मथां ईअं चमके थो ॼण त हू को पैगाम ॾियणु चाहींदो हुजे, पर हू चवण खां पहिरीं लही थो वञे। वण पंहिंजूं सायूं टारियूं कढे थो, दरिया पंहिंजी मौजनि सां रवां आहे। इहे सभई कुझु चवणु चाहिनि था, पर इंसानु उन्हनि वटां गुज़री वञे थो बग़ैर इन जे जो हुन जे कन में को ॿूल पवे। आसमान जूं बुलंदियूं, ज़मीन जूं रानायूं, इहे सभु हिकु अज़ीम इज्तमा जा शुरका लॻनि था, पर उन्हनि मां हर हिकु ख़ामोश बीठो आहे। हू इंसान सां कलाम नथो करे। हीअ अज़ीम काइनात छा गूंगनि शाहकारनि जो अजाइब खानो आहे? न, हक़ीक़त इहा आहे त इन मां हर हिकु वटि ख़ुदा जो हिकु पैगाम आहे ऐं हूअ पंहिंजी उन अबदी ज़ुबान में उनखे नशर करे रहियो आहे। पर इंसानु ॿियनि आवाज़नि में एतिरो त विञाइजी वियो आहे जो हुनखे काइनात जो इहो ख़ामोश कलाम ॿुधण में ई नथो अचे। हिकु सफ़र में असां हिकु शाम जो कंहिं स्टेशन ते निमाज़ पढ़ण लाइ लथासीं। स्टेशन जे माण्हुनि खां पुछियोसीं त ओलह कहिड़े पासे आहे, पर कंहिं वटि बि इन सादे सवाल जो जवाबु न हो। मूं सोचियो, सिज हिकु रोशन तरीन हक़ीक़त आहे जेका रोज़ इन्हनि जे मथां निकिरे थी ऐं पोइ लही थी वञे। पर माण्हू पंहिंजे पाण में एतिरा त गुम आहिनि जो उन्हनि खे ओलह ऐं ओभर जी का बि ख़बर कान्हे। पोइ हू लतीफ़ पैगाम जेको सिज ऐं उनजा काइनाती साथी पंहिंजी ख़ामोश ज़ुबान में नशर करे रहिया आहिनि, हू उनखां कीअं थो बाख़बर रही सघे। असांजी ट्रेन हिकु स्टेशन ते बीठी, ऐं ॿाहिरि अची प्लेटफार्म ते बीही रहियसि। सिज अञा मस लथो हो। सावा ऐं सुहिणा वण, उन्हनि जे पोयां सुर्खी माइल रोशनी, उन्हनि जे मथां इहे पखिड़ियल झुड़ अजीब आफ़ाक़ी हुस्न जो मंज़र पैदा करे रहिया हुआ। उन में इहो हुस्न उन जी बुलंदी पैदा कयो आहे। मूं सोचियो, पर इंसानु उन बुलंदी ताईं वञण लाइ तयार ई कोन्हे। हू इन सतह ते नथो जीए जंहिं सतह ते हिकु वण जी रहियो आहे। हू उते पंहिंजो बसेरो नथो करे जिथे रोशनी ऐं झुड़ पंहिंजो बसेरो करे वेठा आहिनि। उन जे बरक्स हू सितही मफ़ादातनि में जीए थो। हू कूड़ी दोस्ती ऐं कूड़ी दुश्मनीअ में साह खणे थो। काइनात जो हमसफ़र बणिजण जे बजाए पंहिंजे पाण खे पंहिंजी ज़ात जे खोल में बंदि थो करे छॾे। हिकु अहिड़ी दुनिया जिथे जन्नती फ़िज़ाऊं हुन जो इंतज़ारु करे रहियूं आहिनि, हू उते पंहिंजे पाण खे दोज़ख वारे माहौल में विझो हले। इंसानी दुनिया जे बिगाड़ जी सॼी वजह इहा ई आहे। अगरि हू बुलंद सतह ते जीअण लॻे त हुनखे ज़िंदगीअ जो बि उहो ई हुस्न अची वञे जेको कुदरत जे हुन हसीन मंज़रनि में ॾिसण में अचे थो। 16 मार्च 1979।